बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दु लिल्लाहि वस्सलातु वस्सलामु अला अहलिहा। नाज़रीन मोहतरम, अस्सलामु अलैकुम या अली मदद। मोहतरम नाज़रीन, अॼु मां अवां जे साम्हूं इमाम ज़माना अजलल्लाह फ़रजहु शरीफ़ जे ज़ुहूर खां बाद हिन दुनिया जा हालात कीअं हूंदा, इन मौज़ू ते गुफ़्तगू कंदुसि। अॼु असां जंहिं दौर में ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं, पुरफ़ितन ज़मानो आहे। हर तरफ़ दुनिया दीन ख़ुदा, अहकाम रसूल अकरम ऐं अइमा मासूमीन तरफ़ां ॿुधायल हुक्मनि खे पामाल कयो पियो वञे। अॼु हर इंसान इन ई सोच में आहे, छा इहे हालात तब्दील थींदा? छा इंसान इंसानियत जे बुनियाद ते ज़िंदगी गुज़ारे सघंदो? छा ज़ुल्म ऐं ॾाड़ सां निजात मिलंदी? छा अदल ऐं इंसाफ़ जो निज़ाम राइज थींदो? ऐं ॿिया बि अहिड़ा केतिरा ई सवालात आहिनि जिन इंसान खे परेशान करे छॾियो आहे, एतिरे ताईं जो हर तरफ़ मायूसी जा बादल घाटा थींदे नज़र अचनि था। लेकिन ख़ुदावंद मुताल इंसान जी परेशानी, हर तकलीफ़ खे ॼाणे थो ऐं इन मसइले खे हल करण जो बि बंदोबस्तु कयल अथसि। इहो ई सबबु आहे जो ख़ुदा हर दौर में हादियुनि जो इंतज़ाम कयो आहे ऐं इन्हनि हादियुनि मंझां हिकु आहिनि इमाम महदी अलैहिस्सलाम, इब्न हसन अस्करी, किताब बिहारुल अनवार, ग़ैबत नौमानी, किताब इस्बातुल हुदा ऐं ॿियनि केतिरनि किताबनि जे मुसन्निफ़ीन इहो ई लिखियो त ज़ुहूर इमाम महदी खां बाद इंसान जा हालात यकसर तब्दील थी वेंदा। इन्हनि किताबनि बयान थियल अहादीस मां वाज़ह थिए थो त जॾहिं इमाम मशरिक़ ऐं मग़रिब खे फ़तह करे वठंदा त पूरी दुनिया में निज़ाम क़ाइमु कंदा। तमामु मुल्कनि, सूबनि, इलाइक़नि में ईमानदार हुक्मरान पैदा कंदा। ज़मीन जा तमामु गैर आबाद हिसा आबाद थी वेंदा। इमाम पूरे काइनात ते नज़र रखंदा। ज़मीन जो हर हिसो हथ जी तिरीअ वांगुरु उन जे अॻियां हूंदुसि। इमाम जा असहाब ऐं अंसार जिते बि हूंदा इमाम खे ॾिसंदा ऐं ॻाल्हाईंदा। माण्हू हिक ॿिए ते महिरबान थी वेंदा। हर जॻह अमुन अमान थी वेंदो। केर बि कंहिंखे आज़ार पहुचाइण जो न सोचंदो। गुरबत ख़तमु थी वेंदी। माण्हुनि जा इक़्तिसादी हालात बहितर थी वेंदा। एतिरे ताईं जो केरु ज़कात जो मुस्तहिक बि न हूंदो। हर इंसान खे मुसलसल नफ़ा हासिलु थींदो। सॼी ज़मीन सरसब्ज़ थी वेंदी ऐं ज़मीन जी पैदावारी में इज़ाफ़ो थी वेंदो। हारियुनि लाइ हिकु ख़ासि इंतिज़ामात कया वेंदा। माण्हू हरदम ख़ुदा खे यादि कंदा ऐं गुनाह करणु छॾे ॾींदा। दीन इस्लाम दुनिया जो सरकारी दीन हूंदो। हर जॻह अल्लाहु अकबर जो सदाऊं बुलंद हूंदियूं। रस्तनि खे 60 गज़ वधीक कयो वेंदो ऐं रस्तनि खे एतिरो वधायो वेंदो ऐं अहमियत ॾिनी वेंदी। पैदल हलण वारनि लाइ अलॻि रस्ता ठाहिया वेंदा ऐं सवारी वारनि लाइ अलॻि। घिटियुनि जा उहे परनाला जेके बारिश जे पाणीअ लाइ छितनि ते लॻाया वञनि था, उहे बि घिटी तरफ़ न हूंदा। हर तरफ़ इल्म जो माहौल हूंदो। एतिरे ताईं जो घरनि में वेठल औरतूं बि हुक्म ख़ुदा मुताबिक़ फ़ैसिलो कंदियूं। नाज़रीन मोहतरम, असांजो ही निशिस्त इन इख़्तिताम ताईं पहुतो। इंशाअल्लाह ॿिए कंहिं मौज़ू सां गॾु अवां जे ख़िदमत में हाज़िर थींदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि।